अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 21 ऑगस्ट। लाइट वियल आहे ऐं मां हिते ॿाहिरि आहियां ऐं अॼु मां किचन में त फ़िलहालु कोई कमु न कयो आहे ऐं सोचां थी त मां कुझु कमु हिते कयां। हीअ मुंहिंजी हिकिड़ी कुंडी आहे जंहिंमें मां अञा ताईं कोई प्लांट न पोखियो आहे। अॼु मां हिन में हिकिड़ो प्लांट पोखणु थी चाहियां या कुझु थोरो घणो ॿियो बि हिते ई प्लांट्स वटि कमु कंदमि जेसि ताईं लाइट अचे। ऐं हिते हीअ प्लांट आहे एक्स्ट्रा। ॾिसो केॾियूं हिन जूं रूट्स निकितल आहिनि। त अॼु मां हिन खे हितां कढंदमि। स्पाइडर प्लांट जो ही बचो आहे जेको बिल्कुलु रेडी आहे नए पॉट में वञण जे लाइ। त इहो मां हितां कढंदमि त जीअं मां हिन खे उते पोखे सघां। हिते मुंहिंजी एक्स्ट्रा मिटी बि पई आहे। अॼु मूंखे कुझु प्लांट्स में मिटी बि विझणी आहे जिन में थोरी थोरी मिटी जेका आहे उहा ख़तमु थी रही आहे आहिस्ते आहिस्ते। त हिते ई मूंखे कमु करिणो आहे ऐं जेको छा बि कंदमि उहो उन खां पोइ तव्हांखे ॾेखारींदमि। हे पॉट ख़ाली आहे, हिन जो प्लांट सड़ी वियो, हिन जो प्लांट सड़ी वियो, अलाए छो सड़ी वियो आहे इहा मां कुझु चई नथी सघां। ऐं हिन में त मां हिन जो बि प्लांट सड़ी वियो त हिन में मां इहा ई मनी प्लांट जी वल सोचां थी पोखे छॾियां। इहो ई हिकिड़ो ॿूटो आहे जेको घणो थो हले मां वटि ऐं ॿियो ही थो हले जेड प्लांट। बसि हिते मूंखे कुझु न कुझु कमु करणा, कुझु चेंजिस करणा आहिनि। उहो ॾिसां थी छा थी कयां, उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। हिकिड़ो ही प्लांट मां हिते हयो हुतां स्पाइडर प्लांट पटे। हिन जा सभु पुराणा थी विया। हिन में मिटी बि थोरी फ्रेश विधी आहे ऐं ही शाखूं जेके थोरी ताज़ियूं हुयूं उहे कटे मां हिन में ॿीहर हयूं आहिनि। हितां सड़ी वियो प्लांट उहो हटायो अथमि। हुनजी जाइ ते मां मनी प्लांट जी कुंडी रखी आहे। हे इलाही सारा प्लांट्स मां जेके आहिनि ट्रिमिंग कई आहे। ऐं ही ॾिसो ही जेको आहे फर्न में हीअं अजीब अजीब अलाए किथां किथां हे वधी थियूं अचनि शाखूं। हुन जूं शाखूं हेॾे पहुची वियूं आहिनि। त मां हे इलाही सारियूं हिन वारियूं कटे सफ़ाई करे हितां ऐं मां हिननि ॿिनि कुंडनि में पोखियूं आहिनि। मां एक्सपेरिमेंट थी कयां, अला करे लॻी वेंदियूं सो तव्हांजी सफ़ाई थी वेंदी त पोइ मां अची हिननि खे पाणी ॾींदमि। हाँ मैं ला रही हूँ 1 मिनट। त बसि हिते इहो कुझु फ़िलहालु कमु कयो आहे। लाइट त इलाही देरि थी आहे त अची वई आहे पर मां हिते जीअं लॻी वई हुअमि त वरी मां हिते ई बीही रहियमि। सो हाणे वेंदमि अंदरि। 11:30 थिया आहिनि। कमु वारी माई हली वई हाणे ऐं मां हिननि में सभिनी में पाणी विझी छॾियो। जेके बि हाणे लॻाया ॿूटा, अञा कुंडियूं ख़ाली पयूं आहिनि, हिननि में हणंदमि इनशाला। पर फ़िलहालु जेको आहे हिननि खे मां सेट कयो आहे। सो हलूं था अंदरि काफ़ी सारो कमु आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमु आहे बिना कम जे त ज़िंदगी न गुज़रंदी आहे न, कमु ज़रूरी आहे। खीर काढ़े चुकी आहियां पहिरियों ई ऐं मुंहिंजो ट्राईपॉड हिते पियो आहे छो त मुंहिंजो इरादो आहे अॼु वरी हिकिड़ी स्टोरी रिकॉर्ड करण जो। ऐं कल्ह हिते ई वेही कई हुयमि ऐं चिकन कढियो अथमि। अॼु मां पचाईंदमि चिकन जलफ्रेज़ी लंच में। ऐं अगरि सर्च कंदो रेसिपी मुंहिंजूं चिकन रेसिपीज़ ॾिसो उन में तव्हांखे मिली वेंदो, या चिकन जलफ्रेज़ी बाय नसरीन वफ़ाई त उन में तव्हांखे मिली वेंदो। सो मासी हली वई, चुल्हा वुल्हा साफ़ु करे थांव धोई। अॼु हुन खां मां मैट्स बि धोआरिया। मैट्स बि मां ईअं ई धोईंदी आहियां जीअं थांव धोइबा आहिनि, छो त रबड़ जा आहिनि, आराम सां धोपी था वञनि। ऐं उन खां अलावा रोज़ त असां इन्हनि खे कपिड़े सां ई धोईंदा आहियूं, उघंदा आहियूं आले सां, बाक़ी कॾहिं कॾहिं धोआरिणा पवंदा आहिनि। सो हाणे चिकन रखंदमि बॉइल करण लाइ, उन खां पोइ मां कंदमि रिलीअ जी कुझु कटिंग करे रखी आहे काफ़ी सारी। हे ॿई प्लेन जेके बि कपिड़ा आहिनि ऐं प्रिंटेड जी त मां राति जो ई करे छॾी, काउंट करे ऐं मां फाइनल करे छॾिया प्रिंटेड टुकड़ा। सो हिते मुंहिंजो इहो दुकानु निकितल आहे ऐं किचन में बि काफ़ी कमु कयो आहे। तव्हां सां शेयर कयां। हे भाॼियूं मां कटे छॾियूं आहिनि जेके मुंहिंजूं जलफ्रेज़ी में पवंदियूं। ऐं चिकन जलफ्रेज़ी जो इहो आहे त तव्हांखे जॾहिं सर्च कंदो न इलाही सारियूं रेसिपीज़ मिलंदियूं डिफरेंट। यानी हिकिड़े ई शहर जे तव्हां रेस्टोरेंट तां डिफरेंट रेस्टोरेंट तां घुरायो त तव्हांखे टेस्ट हुनजो ॿियो मिलंदो। ऐं हुन खां अलावा हिते मुंहिंजो चिकन बॉइल थो थिए, इहो थींदो रहंदो। हिते थांव वग़ैरह अंदरि कंदमि मां हाणे ऐं थोरी देरि खां पोइ वरी सिलाई कंटिन्यू कंदमि इनशाला। ऐं जेको बि अॻियां थींदो त उहो तव्हां सां शेयर कंदमि। अॼु मूंखे ॿाहिरि बि वञिणो आहे, सुराण जा कुझु कपिड़ा वठिणा आहिनि ऐं रवा डाई कराइणा आहिनि। सो जेकॾहिं अची वई जल्दी त वेंदासीं, ॾिसूं था पोइ अॻियां छा थो थिए। तव्हां 2 थिया आहिनि ऐं ॿोड़ मुंहिंजो हिते अध में आहे। सुराण सवेर अची वई त असां सवेर ई निमाज़ पढ़ीसीं ऐं कल्ह सुराण चाट ठाही, उहा पई, उहा खाधी, फ्रूट खाधो। चिकन हिते बॉइल थियो ढकियो पियो आहे। सो असां ॿई वञूं था हाणे ॿाहिरि, पोइ वापसि अची हिनखे कंदासीं फाइनल। सबसे अच्छी क्वालिटी है ये। और क्या मीटर दे रहे हैं? 220।
के ये सारे कलर। मैचिंग के हिसाब सां ही मुंहिंजो फेवरेट दुकान आहे। मां हमेशह मैचिंग जेको आहे हिन शॉप तां वठंदी आहियां। अनलिमिटेड वैरायटी अथसि। ये असां आया आहियूं हिते डॉलर स्टोर RBS मॉल। और हितां कुझु असां शयूं वरितियूं आहिनि, कुझु चैरिटी जे लाइ बि वरितियूं आहिनि, कुझु पंहिंजे घर जे लाइ बि वरितियूं आहिनि ऐं ज़रूरत जूं इलाही सारी शयूं हिते मौजूदु आहिनि। सोनाम निहार डॉलर शॉप। हालांकि डॉलर सस्तो थी वञे तॾहिं बि हिते 160 में हर शइ मिलंदी फर्स्ट क्लास। ॾाढो सुठो लॻो। ये जानेमाज़ भी फॉर सेल हैं क्या? सर जो ज्वेलरी सेक्शन में पूछ के आई हूँ। मेरी वीडियो नहीं बनाई। आपकी नहीं, बिल्कुल भी नहीं। मुझे खुद एहसास है। मैं सिर्फ इन चीज़ों की बना रही हूँ ताकि जो मेरे व्यूअर्स हैं वो देख लें। यूट्यूब पे बना रही है। हाँ जी। तो ॿारनि जूं त एॾियूं मज़े मज़े जी शयूं, दिलि चए थी हर शइ वठूं, पर छा छा वठूं। तो माण्हुनि जी वीडियो मां नथी ठाहियां। तो वैरायटी आहे शयुनि जी। ऐं हिन पासे खाम आहिनि, स्टील जूं कुझु शयूं आहिनि जेके मां उन्हनि छोकिरियुनि जे लाइ चमचा वग़ैरह वठी चुकी आहियां, जेके मां घर हली तव्हां सां शेयर कंदमि इंशाअल्लाह। टाइम थियो 3:45। असां अची विया आहियूं वापसि। ऐं सभिनी खां पहिरियों त ठाहींदासीं लंच, छो त ॿाहिरां असां कुझु न खाधो। हालांकि ॾाढियूं ओसे पासे मां ख़ुशबूयूं पियूं अचनि। हिकिड़ो सामान हिते बि पियो आहे। शॉपिंग त असां पोइ शेयर कंदासीं। पहिरियों असां कुझु हथ मुंहुं धोऊं, पाणी पीऊं, मानी पचायूं, खाऊं। हे असांजो लंच रेडी आहे। मानी तयारु आहे, चिकन जलफ्रेज़ी तयारु आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे अट्रैक्ट करे त इहा बिल्कुलु रेसिपी मौजूदु आहे, तव्हां सर्च करे सघो था। सो 4:30 थिया आहिनि पूरा। हाणे असांजे मानी खाइण जो टाइम आहे अॼु ॾाढो लेट। ऐं उनखां पोइ थोरो रेस्ट कंदमि, पोइ तव्हां सां कंदमि शॉपिंग शेयर। शाम जा 6 थियण वारा आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी त असां छा छा वठी आया आहियूं। ऐं छह मग वरिता। पहिरियों मां हिकिड़ी छोकिरीअ जे शादीअ लाइ वठी आई आहियां, हे ॿीअ जे लाइ वरिता आहिनि। ठीकु आहे। सो हिकिड़ी इहा शइ आहे जेका उन्हनि छोकिरियुनि जे सिलसिले में। सुराण जे 2 रवनि खे पीको करायो, हिकिड़ो हे ऐं हिकिड़ो हे, ऐं हिकिड़ो डाई करायोसीं। उहो आलो जो आलो हुननि ॾिनो त उहो ॿाहिरि सुके थो पियो। ऐं सुराण टॉइज़ वरिता हादिया ऐं राजिया जे लाइ। हिकिड़ो हे किचन सेट ऐं हिकिड़ो हे बीच सेट। ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ ईअं सनी सनी शयूं। मां इहे हेयर बैंड्स वरितियूं राजिया जे लाइ। डिफरेंट कलर्स जूं हुयूं त मूंखे वणनि पियूं। इहे बि 160, हे बि 160, हे बि। नाम निहाल डॉलर स्टोर। छा जो डॉलर, हाणे डॉलर घटि बि थी वञे त हे शयूं 160 में ई ॾींदा। ऐं मां पंहिंजे लाइ हे बिस्किट वरितमि, छो त मैदी जेके हूंदा आहिनि हल्का मिठा हूंदा आहिनि, त आराम सां मां थोरो बेख़ौफ़ थी खाईंदी आहियां। ऐं चॉकलेट्स ऐं स्वीट्स ऐं अलाए छा छा पियो मिले, त हिकिड़ो पैकेट हे बि असां वरितोसीं 160 जो। ऐं जंहिंमें कॾहिं न सुराण फुल न खाईंदी आहे, मूंखे त उअं ई खाइणु मना हूंदो आहे, त पोइ असां शेयर करे खाईंदा आहियूं। हिकिड़ो असां हिन मां कढी चुका आहियूं, बाक़ी ॿिया इहे आहिनि। ऐं हे मनी बॉक्स आहे, मॉडर्न भंडारो। पर मां इहो एज़ हाउस वरितो आहे, त मां हिनखे किथे पंहिंजे प्लांट सां या सजाईंदमि किथे ॿाहिरि। ऐं उनखां सवाइ सुराण हिकिड़ी हीअ प्लेट वरिती जेका सर्विंग आहे, नंढड़ी डिश, या बि 160 जी। ऐं मां वरितियूं प्यालियूं। हे ज़ोरीअ, हीअ हाणे वारी शॉपिंग जेका मां तव्हांखे ॾेखारी थी न, इहा ज़ोरीअ वारी आहे, पर इहा अहिड़ी आहे जेका छॾे नथी सघिजे। हे हार्ट शेप में प्यालियूं हुयूं 160 जूं 3, त मां जेके आहिनि इहे 6 वरितियूं। ऐं ठीकु आहे, सुठी अथनि क्वालिटी। हाणे हाई फाई बेस्ट क्वालिटी त न आहे, पर पोइ बि सुठी आहे। अहिड़े शेप में मूंखे कॾहिं नज़र न आयूं आहिनि, त इहे मां वरितियूं हुरभुर शौक़ में। हीअ सुराण जी शर्ट खणी वियासीं, हिन सां मैचिंग हीअ शलवार जो कपिड़ो वरितो। ऐं रओ हुयो ऑलरेडी असां वटि हीअ वारो, त इनखे ग्रीन कलर जो पीको करायोसीं, त हीअ कंप्लीट जेको आहे ड्रेस थी वियो। ऐं उनखां सवाइ हिकिड़ी ॿी कमीज़ जे लाइ
हे वरितोसीं ग्रे शलवार जो पीस वरितोसीं ऐं उन खां अलावा ऐं उतां ई जितां असां लॉन जी मैचिंग पिया वठूं त मां हीउ वरितो। हीअ अधु मीटर खां थोड़ा मथे जा पीसिस हुया लॉन जा ऐं ॾाढी सुठी क्वालिटी अथनि। 220 रुपया मीटर हुयो। ठीकु आहे, त हीअ 3 पीसिस मां खयां त इहे मूंखे राजे ऐं हादिया जे कपिड़नि में हणण जे लाइ खपनि पिया। त फ़िलहालु त कोन थी सिबां मां उन्हनि जा, पर वयमि त हाणे बाए चांस इन पासे सां घटि ई वेंदा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं, तंहिंजे करे मां इहे 3 वठी छॾिया। हीअ 2 जेके आहिनि सुराण वरितियूं ऐं हीअ मुंहिंजी टर्टल जेका आहे कीचन मां निकिरी वई आहे ख़ैर सां, पर बहरहाल किचन में कुझु ॿियो विझी छॾींदमि, हिनखे मां ईअं ई पालींदमि पाण वटि। सो इहा आहे कपिड़े जी शॉपिंग ऐं अञा बि आहिनि कुझु शयूं। हीअ हिकिड़ी छोकिरीअ जे शादीअ लाइ, हिकिड़ी पहिरीं वारी जे लाइ मां वठी आई आहियां मसालादान ऐं हीअ 3 बॉक्सिस जो सेट। हे दॿा मूंखे ॾाढा वणिया इन मल्टी कलर 3 कलर में। ऐं चमचा वरितमि, हे हिकिड़ीअ जे लाइ 6 नंढा 6 वॾा ऐं हिकु हे ॿी जे लाइ, त मां मैच करे उतां सेट ठाहे खयां। ॿियनि जा सेट न हुया, हिननि जा हुया त इहे अची विया। ऐं उनखां सवाइ हीअ मूंखे शइ ॾाढी मज़े जी लॻी। हे स्टैंड आहे हिननि जो, हे स्टैंड आहे ऐं हे बास्केट आहे। इहा हिन में फिक्स थी वञे, हीअ फ्रूट जे लाइ टाइट थो थिए, हुनखे वकड़ थो ॾिजे त टाइट थो थी वञे, त हे फ्रूट रखण जे लाइ। त मां हिकिड़ी छोकिरीअ जे लाइ हे वरितो ऐं ॿीअ जे लाइ हे वरितो। त हिकिड़ी थोरी स्टाइलिश शइ हुई, सस्ती बि हुई, 160 रुपए जी का हैसियत ई कोन्हे, त मूं चयो जेका असां शइ बि वधी पवंदी, सुहिणी बि लॻंदी ऐं छोकिरियूं अहिड़ियुनि स्टाइलिश शयुनि ते ख़ुशि थींदियूं आहिनि। त बसि इहा हुई असांजी अॼु जी शॉपिंग। ऐं हाणे वापसि हिननि खे कुझु शयुनि खे पैक करिणो आहे। थेलियूं ख़ाली थी वियूं सॼियूं ऐं कुझु शयुनि खे जेको आहे असां पाण वटि, जेका असांजी आहे, मिसाल हीअ प्लेट असांजी आहे, हीअ प्यालियूं असांजियूं आहिनि या ॿारनि जा टॉयज़ वग़ैरह, त इन्हनि खे असांखे पाण वटि संभालणो आहे ऐं हिननि खे अलॻि सां पैक करे रखिणो आहे। ऐं सुराण जो असां हे रओ डाई करायोसीं, अलाए त केतिरनि सालनि खां पोइ, मूंखे यादि आहे कोई 7-8 सालनि खां पोइ मां कोई रओ डाई करायो आहे। छो त असां जेको अॼुकल्ह वठूं था न 3 पीस जोड़ा, त उन्हनि सां शिफॉन जा या लॉन जा ऑलरेडी आहिनि रवा, त मूंखे ख़बर बि न हुई त हाणे केतिरो था वठनि रवा कलर करण जो। त हिन असां खां हिकिड़े कलर जा 200 वरिता, यानी हिकिड़ो ग्रे ऐं पिंक 2 थी विया, त इन जा 400 रुपया हिन रए जा वरिता। सो आलो ई हुयो त हुन असांखे वेड़े थेली में विझी ॾिनो, त घर अची असां उहो सुकायो आहे, तंहिंजे करे हिन जो पीको न कराए सघियासीं। वरी ॿिए कंहिं चकर में या न त मां पाण ई हिन जी ओटी वराए छॾींदमि। पर मतिलबु मूंखे हैरत लॻी त एॾे अरसे खां पोइ मां रओ डाई करायो त मूंखे बिल्कुलु रेट्स जी ख़बर ई न हुई। हाणे ख़बर पई त हिकिड़ो कलर घणे में थो थिए। सो हाणे टाइम थियो आहे थोरो कचहरीअ जो, बल्कि थोरी कचहरी जो छो त अगरि घणी कचहरी कंदमि त व्लॉग इलाही वॾो थी वेंदो। ऐं बसि अॼु जो ॾींहुं गुज़री वियो ख़ैर जो। न त मां सिलाई कई, रिलीअ जी कटिंग करे रखी आहे, उहा पई आहे कटिंग। ऐं न ई मां ॿारनि जे लाइ स्टोरी रिकॉर्ड करे सघियमि, छो त असां ॿाहिरि हलिया वियासीं। मां मौक़े जो फ़ाइदो खयों, सुराण 1:15 बजे अची वई। पोइ असां नमाज़ पढ़ी, कुझु थोरो घणो फ्रिज मां ॻोल्हे खाधोसीं जेको बि पियो हो, ऐं वापसि अची मानी पचाई, उहो तव्हां सां मां शेयर करे चुकी आहियां। शॉपिंग बि तव्हां सां शेयर कई। त बसि ॿी छोकिरीअ जी बि तयारी आहे, उनजे लाइ मूंखे सिर्फ़ु थांव चया विया आहिनि, पोइ पर मूंखां ॿियो बि जेको कुझु थींदो त मां उहो उनजे लाइ ज़रूरु जमा कंदमि। सो थांवनि में अॼु मां इहे थोरियूं घणियूं शयूं वठी आयमि, हल्कियूं हल्कियूं जेके असां खणी बि सघूं। ऐं डिनर सेट हे हो जेके वॾा दॿा ऐं वॾो सामान, उहो फाइनली पोइ वठंदमि मां, छो त इहे शादियूं बहरहाल रबियुल अव्वल में आहिनि, हाणे कोन्हनि। ऐं पोइ बि मां चवंदमि अगरि कंहिंखां पुॼे, जेको मुंहिंजे आसपास हुजे, जेको मूं ताईं कुझु पहुचाए सघे, त तव्हां ॾेई सघो था कुझु न कुझु। छो त पहिरीं हिकिड़ी छोकिरी त मां कंहिंखे बि कोन्ह चयो, त ओतिरा मूं वटि पैसा बि हुया, कुझु कपिड़ा बि जमा थियल हुया। हाणे ॿी बि आहे ऐं प्लस 3 बि आहे हिकिड़ी, उन 3 जे लाइ कपिड़ा चया विया आहिनि सिर्फ़ु, हिन जे लाइ ॿीअ जे लाइ सिर्फ़ु थांव चया विया आहिनि। त उन्हनि चयो त असां कुझु न कुझु पाण करे वठंदासीं, कपिड़ा हितां हुतां मिलंदा त थी वेंदा, थांव कोई न वठी ॾींदो। सो अलाह मालिक आहे सभिनीनि जो, असां केरु आहियूं। बसि इहो बि हिकिड़ो शुक्र जो लम्हो आहे, शुक्र जी घड़ी आहे, जो अलाह असांखे कंहिंजे लाइ ज़रियो ठाहे ऐं कंहिंजी आसानी जे लाइ असां जेकॾहिं थोरी कोशिशि कयूं था, त इहो बि असांजे लाइ शुक्र करणु घुरिजे असांखे। ऐं जीअं मां किथे पढ़ियो त कोई बि ग़रीब माण्हू अगरि तव्हां खां कुझु वठे थो, त तव्हांजो उन ते अहसान कोन्हे, उन वठण वारे जो तव्हां ते अहसान आहे, जंहिं तव्हांजी आख़िरत जे लाइ नेकी जमा करण में तव्हांजी मदद कई। इहो सच आहे।
वठण वारो न हुजे त असां ॾियण वारा केरु आहियूं। बसि अलाह आहे ॾियण वारो, त असां ज़रियो आहियूं। चवंदा आहिनि ॾींदो मथां आहे पर कंहिंजे हथां आहे। सो असां हथ उहो थी था वञूं, मूं ताईं ॿियनि जा हथ पहुचनि था, मां उन्हनि ज़रूरतमंदनि ताईं पहुचां थी, अल्हम्दुलिल्लाह। सो बहरहाल त मां इहो पई चवां त जेसिताईं हिकिड़ी छोकिरी, त मां कंहिंखे कोन पई चवां, हाणे सम्झो त ज़रे घटि 3 थी वियूं आहिनि, ज़रे घटि। ठीकु आहे न। सो ॾिसूं था, अलाह मालिक आहे, सभिनीनि जो पाण ई को न को बंदोबस्तु कंदो, को न को ज़रियो पैदा कंदो। सो बसि मुंहिंजे ख़्याल में अॼु कचहरी हिते बंदि कजे, न त पोइ त वरी हलां थी वेंदी। सो ॾिसंदमि राति जो वेही, अगरि रिलीज़ सिबी सघियमि कुझु। कल्ह मां फ्राइडे ते इलाही सारो कमु कयो रिलीज़ जो। फ्राइडे मुंहिंजो व्लॉग न हूंदो आहे, कपिड़ा बि कल्ह न धोइणा हुया, त मां सिलाई खे वधीक टाइम ॾिनो। ओतिरो वरी कसर ईअं निकिती जो अॼु मूंखे टाइम ई न मिलियो आहे सुबुह खां। ॿियो लाइट जो ॾाढो मसइलो थो थी वञे, मूड आहे त लाइट कोन्हे, जे लाइट आहे त असांखे ॿिया के कम करणा आहिनि त उहो सिलाई रहिजी थी वञे। सो बहरहाल ईअं थींदो रहंदो आहे। ख़ैर को मसइलो न आहे, मुंहिंजा बि कहिड़ा इंपॉर्टेंट शयूं न आहिनि सिबड़ियूं, अर्जेंट न आहिनि जिन जे लाइ मां परेशान थियां। सो इहा टुक टुक करे ज़िंदगी हलंदी रहंदी। सो अलाह से ख़ैरु रखे हर तरफ़, तव्हां सभिनीनि ॾे बि। ऐं बसि मुंहिंजो ख़्यालु आहे व्लॉग बंदि था कयूं, हाणे हिते मोकिलायूं था। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। ऐं इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। वॉक कयो, वण पोखियो, ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कजो। अलाह वाही।